नासिर अवां खे आखा कंदासीं। हैदराबाद में असां 2 ॾींहं अॻु क़त्ल थियल पोरियत पप्पू चांग के क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार मुख्तियार उर्फ शेखी के गिरफ़्तार किया वियो आहे। हैदराबाद में असां 2 ॾींहं अॻु क़त्ल थियल पोरियत पप्पू चांग के क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार के पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। मुख्तियार उर्फ शेखी के पुलिस गिरफ़्तार किया आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद में सलीम मल्ला टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हटड़ी थाने जी हद में 2 ॾींहं अॻु जेको आहे गोलियूं हणी क़त्ल कयल पोरियत पप्पू चांग जे क़त्ल केस में अहम अख़बराई थी आहे। जेस में नामज़द जेको मुख्य जवाबदार आहे मुख्तियार उर्फ शेखी, हुनखे पुलिस पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार खे लाॻापियल अदालत में पेश कयो वियो, जितां अदालत पुलिस के जवाबदार जो 3 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो आहे। रिमांड हासिल करण बाद पुलिस वाक़े बाबति वधीक जांच ऐं छंछाण शुरू करे छॾी आहे। हटड़ी पुलिस जो चवणु आहे त मक़तूल पोरियत पप्पू चांग 3 ॿारनि जो पीउ हुयो ऐं पंहिंजे घराणे जो वाहिद सहारो हुयो। वाक़े बाबति मक़तूल जे भाउ ऐं फरियादी इर्शाद चांग पारां दाख़िल करायल FIR में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त ॻोठु नूर खान चांग में पप्पू मज़दूरी करे रहियो हुयो, जिते जवाबदार मुख्तियार उर्फ शेखी अची मथसि 5 गोलियूं हयूं। FIR मूजिबि गोलियूं मक़तूल जे सीने ऐं जिस्म जे ॿियनि हिस्सनि में लॻियूं, जंहिं सबबि पप्पू चांग मौक़े ते ई फोती वियो। पुलिस वाक़े वारे हंध तां सबूत गॾु करे वरिता आहिनि। जवाबदार खां हथ कयल जेको पिस्टल आहे हुनजी फॉरेंसिक जांच पिणु कराई पई वञे। पुलिस इख्तियारनि जो चवणु आहे त रिमांड दौरान जवाबदार खां वधीक अहम इंकशाफ थियण जी उमीद आहे, जॾहिं त जेको हिनजी केस जी जेका जांच आहे उहा हर रुख खां कई पई वञे। जी सलीम मल्ला, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।